सिंधी अदबी संगत शाख चेल्हार जे नई आयल बाडी जे पहिरें तारफी गजानी मोहतरम गोबिंद राय चेलानी जी सदारत में थी। गजानी में मुश्ताक आसमानी, मिठोमल परमार, घुमशान रासानी, दिलीप चेबाल, शंकर बागी, सीताराम सोटहड़ ऐं गुलाम रसूल नोहड़े ऐं ॿियनि शिरकत कई। गजानी में अहम फैसला कया विया, जिनमें सिंधी अदबी संगत जे दस्तूरी गजानी हर महीने जी पहिरीं ऐं टीं आचर सुबुह जो 10 बजे रायचंद राठौड़ लाइब्रेरी चेल्हार में थींदी। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली बाबति जागरता मुहिम जे सिलसिले में 23 फरवरी 2025 ते सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस रायचंद राठौड़ लाइब्रेरी ते सुबुह जो 10 बजे थींदी। कॉन्फ्रेंस लाइ मुश्ताक आसमानी, मिठूमल परमार ऐं घमशान रासानी ते मुश्तमिल कमेटी गोबिंद राय चेलानी जी रहनुमाई में फराइज़ सर अंजाम ॾींदी, जेका मक़ामी स्कूलनि जे हेडमिस्ट्रेस ऐं हेड मास्टरनि सां मुलाक़ातूं करे हर स्कूल मां घटि में घटि हिकु छोकिरी ऐं हिकु छोकिरो ॻाल्हाइण ऐं कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ मदऊ कंदा। दावतनामो ऐं बैनर जो मवाद लिखण जी ज़िम्मेवारी गोबिंद राय चेलानी हवाले कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।